असल में हाल नंढे हुजण जे करे जेको आहे उहो दोस्तनि खे जेको आहे डिस्टर्बेंस थिए थी ऐं ख़ासि करे जेके मीडिया जा दोस्त आहिनि उहे इन शइ खे जेको आहे बहितर तरीक़े सां सम्झी सघनि था छो जो ही को पहिरियों प्रोग्राम कोन्हे हिन हाल में सभई हज़ारे प्रोग्राम उन्हनि कवर कया आहिनि ऐं कामरेड हैदरबग जो ई कोई हिकु माण्हूअ कंहिं हिकु तंज़ीम जो न पर समूरी सिंध बल्कि पूरे दुनिया जो जेको आहे अॻुवाण आहे ऐं असां सभिनि ते फ़र्ज़ु आहे त उनजी जेको आहे जनम ॾींहं ते उनखे ज़बरदस्त ख़राज पेश कयूं त हिक ॿिए सां जेको आहे उहो कोऑपरेट कंदासीं ऐं सुठे तरीक़े सां प्रोग्राम खे जेको आहे उहो हलाईंदासीं। हबीब जालिब जूं सिटूं मूंखे यादि पियूं अचनि त हारी का गम खाने वाला और न दूजा कोई अरे हैदरबग जतोई रे भैया हैदरबग जतोई। इन्हनि सिटुनि सां आउं गुज़ारिश कंदुसि कराची एक्शन कमेटी जे अॻुवाण साईं इदरीस चांडियो साहिब खे त उहो अचनि अवां सां मुखातिब थियनि। साईं इदरीस चांडियो साहिब। सियासी इख़्तिलाफ़ात में असीं जॾहिं तरबियत ॾींदा आहियूं त कोशिशि कंदा आहियूं त असीं पंहिंजे हिसे जो टाइम वठूं। उन करे मां मुख़्तसिर कंदुसि। ॿियो त जेकॾहिं सिंधी सम्झ में न अचे त किथे किथे मूंखे गुलाबी उर्दू ईंदी आहे तो हैदर जतोई कामरेड हैदर जतोई 7 अक्टूबर 1901 में पैदा थियो। इन मां ज़ाहिर आहे त शहीद अलाबे सुमरो 1 साल उन खां वॾो हो। साईं GM सैद 3 साल कामरेड हैदर जतोई खां नंढो हुयो। ॿियो 21 मई 1970 ते कामरेड जे ज़हन सोचणु बंदि कयो, दिलि धड़कणु बंदि कई। टियों उन जी उमिरि जंहिंखे असां सिंधी में चवंदा आहियूं तमामु सुहिणो लफ़्ज़ कुल ॼमार 69 साल हुई। चोथों तव्हां ही बि महसूसु कयो त उनजो कराची सां वॾो रिश्तो हो। उन BA हिन DJ कॉलेज मां कई आहे। उन खां पोइ उहा उन 1927 में कई आहे। डिप्टी कमिश्नर ताईं पहुचण खां पोइ हुन 1943 में 1943 में कमिश्नरी जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी आहे जॾहिं त सॼी सिंध में तक़रीबन अंग्रेज़ कमिश्नर हूंदा हुआ। सिंध हारी कमेटी में उहा उन वक़्तु सिंध हारी तहरीक हुई ऐं हिकिड़ो अज़ीम इंसानु हुयो जंहिंजो मौत बि अज़ीम थियो। उहो हुयो कामरेड अब्दुल कादिर खोखर। उन जी पार्टी खां मुतासिर हुयो, हारी तहरीक खां, उन में शामिल थियो। उन वक़्तु दुनिया जे अंदरि 2 जुमलनि जो वॾा पड़ाडो न रुगो सिंध में पर दुनिया में। उन में हिकिड़ो जुमिलो हुयो त तमामु इंसान बराबर आहिनि, तमामु लोग बराबर हैं। दूसरा जुमला ये दुनिया में मौजूद था, सारी दुनिया में, तो सच खां वॾो को मज़हब न आहे। सच से ज्यादा कोई मज़हब नहीं है दुनिया में। जिदोजहद जागीरदाराना समाज के खिलाफ उन्हें जिदोजहद कई, वन्यूंड के खिलाफ जिदोजहद कई कामरेड। अयूब जी मार्शल आहे जेका हिन मुल्क जी पहिरीं मार्शल आहे, उन जे खिलाफ जिदोजहद कई। हिकिड़ो अर्ज़ु कयां त 3 कुवतुनि हुनखे तकलीफ़ूं ॾिनियूं। अयूब खोड़े तकलीफ़ूं ॾिनियूं, चांडियन सरदारनि तमामु वॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं। जेकॾहिं मां चांडियन सरदारनि जी फैमिली मां हुजां हा त अॼु सॼी सिंधी क़ौम ऐं कामरेड जतोई जे फैमिली खां माफ़ी वठां हा। उनजो तदारक इहो आहे त मां ख़ुदि कामरेड आहियां। उन करे क़बूल कयो। उन खां पोइ 18 किताबनि जो हू लेखक आहे, 18 किताब। उन खां पोइ मचचेल बलोचिस्तान ऐं शाही किले में उन क़ैद काटियो आहे।
पर ये बात आप समझें कि बरतानवी राज के कब्जे में जो सिंध मुल्क था उसका वो धरती धनी था, सन ऑफ सॉइल था। आखिरी 3 चीजें जो आजकल गर्दिश कर रही हैं उस पर मैं अपना मौक़िफ़ देना चाहता हूं। बंगाली साहब, 3 चीजें हैं जो हमें तंग कर रही हैं सिंध को, 3 माइंड सेट हैं। एक वडेरा मौजूद है, वो ज्यादा ताकतवर हो गया है क्योंकि दूसरे वसाइल भी उसके पास आ गए। दूसरा, धारी अजनबियत, जिसको हम कहते हैं, आजकल हमारे ताकतवर लोगों ने भी खारजी लफ्ज इस्तेमाल किया है। खारजी को आजकल हम सिंधी में पहले से ही धारियो कहते हैं। 2, और तीसरा जो है वो मजहबी इंतहा पसंदी आ गई है सिंध में, जिसको खत्म कर दिया था कामरेड ने, जीएम सैद ने, सूफी लोगों ने, सच्चल ने, शाह लतीफ ने, शाह इनायत ने। तो मैं सब कामरेडों को, सब लेफ्ट की तंजीमों को, सब डेमोक्रेटों को, सब नेशनलिस्टों को पहली अपील यह करता हूं कि अपनी सियासत को अपडेट करो। सियासत में जब रवानगी नहीं होगी, वक्त के साथ नहीं होगी, तो वो रह जाएंगे, हम छोटे हो जाएंगे, महदूद हो जाएंगे। दूसरा, आज मैं अपनी तरफ से सिंध हारी कमेटी के दोस्त समर को ये ताउन पेश करता हूं कि मैं आपके साथ मिलकर हारी कमेटी को आज के वक्त में जो आज के इश्यूज हैं रूरल सिंध में, उसको हम रीऑर्गेनाइज करें। मुझे अपना वर्कर समझें, दोस्त समझें, कामरेड हैदर बज्जोई का फॉलोअर समझें, तो इस चीज को हम रीऑर्गेनाइज करेंगे तो जदीद तरीके से हम जो सिंध के, क्योंकि मैं इसमें यकीन रखता हूं कि मैं अर्बन पॉलिटिक्स को फोकस करूंगा, क्योंकि अर्बन इकोनॉमी नहीं आएगी तो हम हर 2 साल में जो कुदरत नाराज हो गई है दुनिया में, जिसको आलूदगी की बात करते हैं टर्मिनोलॉजी में, वो सारी सिंध पर हमला करती है। जिलजिले आते हैं, सैलाब आता है, और चीजें आती हैं, तो इकोनॉमी, रूरल इकोनॉमी जो है वो तबाह हो गई है। वो सारे लोग जो हैं 1 करोड़ लोग प्लस बैठे हैं बाकी जिलों में। तो ये समझदार लोग जो इधर हैं दानिश्वर कराची में, खुसूसन उन माइंडसेट को, धारी माइंडसेट को, मुगलों की माइंडसेट को मैं बताता हूं कि अगर दरिया को कुछ हुआ, सिंधु दरिया को, तो 1 से 1.5 करोड़ लोग जो बाकी सिंध में रहते हैं ना, वो इधर आएंगे। वो जो हारी का बेटा है वो मजदूर बनेगा। इसलिए मैं सबको अपील करता हूं कि समझदारी के माशरे को चलाने के लिए बर्दाश्त चाहिए, समझदारी चाहिए, आज का इल्म चाहिए, वो विजनरी लोग चाहिए। उसके लिए हम अपील करते हैं लोगों को कि जो विजनरी और पढ़े लिखे लोग हैं वो पॉलिटिक्स में आए तो पॉलिटिक्स अपडेट होगी। मेहरबानी।